अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आवां सारा सुनू न बुलेटिन में सब खबर एक नज़र हेडलाइन ते। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में तूफ़ानी बरसात, हैदराबाद में तेज़ रफ़्तार रोड रस्तनि ऐं हेठाइनि वारनि इलाइक़नि में पानी भी वियो। मीरपुर ख़ासि, थरपारकर, उमरकोट, जामशोरो, बदीन, मटियारी, टंडोलियार ऐं ठठे में भी बरसात। तलहार, मातली, कुंडरी, पिथोरो, चेल्हार, बिटशा, हाला, डिरोलाल, खैबर ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। अमरीकी सदर ईरान मथां हमलो मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मथां बदतरीन हमलनि जे लाइ तयार आहे, जेकी आलमी जंग खां पोइ न ॾिठा विया आहिनि। ईरान ऐं खिते जे ॿियनि मुल्कनि हमला मुलतवी करण जी दरख़्वास्त कई आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हमलनि खे रोकणु फौरी मुआहिदे सां मशरूत आहे। मुआहिदे में हरमस वारो लंघ फौरी तौर खोलणु शामिल हूंदो। ईरान जे एटमी ख़तरे जो ख़ात्मो शामिल हूंदो। इसराइल भी हमलो मुलतवी करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जा सऊदी ऐं तुर्क परॾेही वज़ीरनि सां राब्ता। अब्बास अराग़ची चयो आहे त अमरीका ऐं इसराइल जी कंहिं बि अॻराई जो फ़ैसिला तो जवाब ॾिनो वेंदो। अमरीका कंहिं बि एडवाइजर खां पासो करे अॻराई में इलाइक़ाई मुल्क भी शामिल थिया त सख़्त रद्दअमल ॾिसंदासीं। ईरानी परॾेही वज़ीर मूजिबि हिन फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां भी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कई। मुज़फ्फराबाद जे 9 सीटनि ते चूंडनि लाइ पोलिंग जारी। मुहाजिरनि जी 12 सीटुनि ते भी वोटिंग हलंदड़। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। LA-27 मुज़फ्फराबाद ते पोलिंग मुलतवी थी वई। लैंडस्लाइडिंग सबबि पोलिंग जो सामान न पहुची सघियो। इलेक्शन कमिश्नर चयो आहे त कंहिं जे दबाउ में भी न ईंदासीं, हर ॻाल्हि न मञी वेंदी।